त सुणाए राणा तो वटि कहिड़ी साबिती आहे त दीकरी खे मोह अगवा करायो आहे? मूंखे पक्का 100% पक्का चनेसर तोखो सवाइ ॿिए खे का बि ज़रूरत न आहे, न ई का हिम्मत आहे त ईअं छोकिरी खे अगवा करे। राणा ज़बान संभाले ॻाल्हाए। कावड़ छो थी लॻई? कावड़ न कर, सच ते बाहि थी लॻई न। तूं मूं ते अजाई तो तमताणी कावड़ कीअं न लॻंदुमि? ॾिस चनेसर, आउं तोखे प्यार में सम्झायां पियो, सिर्फ़ प्यार में। छोकिरी मुंहिंजे राज जी आहे। तो जे राज जी ॻाल्हि त को मोह ॾोह कयो आहे का? मुंहिंजी ॻाल्हि खे मञ, चरियो नथी, नंगनि जो मसइलो आहे, इन करे चवां थो मुंहिंजी ॻाल्हि खे मञ। अलाह जे केर माण्हू हा दीकरी खे खणी विया, तूं वरी मोह ते पियो इल्जाम हणी। इहा वारदात तुंहिंजे ॻोठ जी आहे, तोखां सवाइ, तुंहिंजे हुकुम खां सवाइ ॿिए खे ताक़त आहे इहो कमु करे? मूंखे ख़बर किने, वञी पंहिंजी ॻोल्हा कयो। ॻाल्हि ॿुधो चनेसर, राणे जी ददकार चङनि भलनि दुश्मननि जा कंध किराए छॾे, हिनखे मज़ाक न सम्झजांइ। हिन खां बहितर आहे तूं अॻु में ई सोच। मूंखे सोचण जी का बि ज़रूरत किने, ऐं न को वरी तो किना ॾिजां थो। चनेसर, तो अञा ताईं मूंखे न सम्झियो आहे न सुञातो आहे। तोखे सम्झाए छॾियां हा, पर हींअर तूं मूं ते पियो इल्जाम हणी, न त तोखे बि ख़बर पई वञे हा त को मुड़ुस माण्हू गॾियो। महिरबानी महिरबानी चनेसर, जो तूं मुंहिंजी इज़त तो रखी, महिरबानी तुंहिंजी। उते तुंहिंजी मुड़सी केॾां वई जॾहिं पाड़े मों हिकु न्याणी खजी वई? उते तुंहिंजी मुड़सी केॾां वई? असांजे ॻोठ जो मामिलो आहे, इन में तो जो कुॼाड़ो? पूरो मुंहिंजे ॻोठ जो आहे, इहा तोखे चङी तरह ख़बर बि आहे। ख़बर हूंदे बि बेख़बरो पियो थी। अड़े उन ग़रीब वेचारे भूरे जी वनी शादीअ जे ॾींहुं वनवाह मां अगवा कराए खणाए वए। अञाणे तूं पंहिंजो पाण खे मुड़ुस माण्हू थो सम्झाए चनेसर? ख़बर ख़बर। आउं तोसां नरम लहजे में पियो ॻाल्हायां, नरम लहजे में, प्यार मोहबत में। वेतर तूं बुफड़ थींदो थो वञे, बपकियूं पियो हणी, कावड़ पियो करी मूं ते। बंद कर फोन, मुंहिंजो रत तो टके, चङो क़ीमत थींदई। मूं घणो ई तोखे प्यार में सम्झायो, इज़त में सम्झायो, पर तो इज़त मां न ॼातो। पर तोखे चङी तरह ख़बर आहे त राणे जी ददकार चङनि भलनि दुश्मननि जा कंध झुकाए छॾे। चनेसर का चङाई। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।